सिंधु सभ्यता ते जदीद तहक़ीक़ जे हवाले सां आउं रुख सिंधी अवां सां मुख़ातिब आहियां। अॼु पाण सिंधु सभ्यता जे वारसनि जी ॿोली ऐं लपी बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। दुनिया जे पुराणियुनि तहज़ीबुनि जे माॻनि मां मिलियल लिखतनि मां ज़ाहिर थिए थो त शुरूआति में इंसान शिकिलियूं ठाहिणु सिखियो ऐं उन्हनि खे लिखण जो तरीक़ो करे इस्तेमालु करणु लॻो। इहो तरीक़ो दुनिया जे चंद सुधरियल तहज़ीबुनि समेत सिंधु माथिरी जे क़दीम आसारनि मां बि मिले थो। इन ई सूर तख़्ती में हर हिकु उचार या आवाज़ लाइ जुदा जुदा मूर्त हुई ऐं उन्हनि मूर्तुनि खे ॻंढे अखर या जुमिलो ठाहियो वेंदो हो। फ़र्ज़ु करियो त जेकॾहिं लिखणो आहे त माण्हूअ शींहं खे मारियो त इन ई हालत में शींहं जी शिकिल कढी माण्हूअ खे संदसि साम्हूं या पोयां बीहारे वेंदो हो ऐं उन जो भालो शींहं जे पेट में आर पार ॾेखारियो वेंदो हो। शींहं जी शिकिल अहिड़ी तरह ॾेखारिबी हुई ॼण त इहो सूर ऐं पीड़ा विचां मरी रहियो आहे। इन क़िस्म जे लिखणी खे पिक्टोग्राफ यानी तस्वीरी रस्मुल ख़त चइबो आहे। जेकॾहिं इंसान मुसवरी न सिखे हा ऐं अवाइल में शिकिलियूं कढणु न सिखे हा त हू लपी या सूर तख़्ती ईजाद न करे सघे हा। उन करे इंसान लिखण खां अॻु मुसवरी करणु सिखी हुई। उन बैदि हिन पंहिंजे ख़्यालनि खे चित्रनि ऐं शिकिलुनि रस्ते ज़ाहिर करणु शुरू कयो, जंहिंमां ई अॻिते हली सूर तख़्ती वजूद में आई। सिंध में आमिरी मां मिलियल थांवनि जे तहत जेकी चित्र चिटियल आहिनि, इन्हनि चित्रनि में लिखत जा पिण निशान मिलनि था। इहे सादा निशान मखरूती नमूने जा पिया लॻनि। अहिड़ी लिखत असांखे आमिरीअ जे हेठिएं तह खां वठी आमिरी जे शहरी तमदन मोहन दड़े वारी तहज़ीब वारे दौर जे तह ताईं मिले थी। आमिरी में थांवनि ते लिखत जा कुल 39 नमूना मिलिया आहिनि, जिन मां के मोहन दड़े जे लिखत सां वास्तो ऐं मुशाहिबत रखंदड़ आहिनि। जंहिं वक़्तु दुनिया जे ॿियनि वॾियुनि तहज़ीबुनि इराक़ में यूनिफॉर्म ऐं मिस्र में हीरोग्राफिक स्क्रिप्ट मौजूदु हुई, उन वक़्तु सिंधु माथिरी जे अवाइली दौर में तस्वीरी रस्मुल ख़त राइज हुई। मार्क मिलर मूजिब सिंधु सभ्यता जे शहरी मरकज़नि मां मोहरुनि, तायथुनि, पत्थर जे फरहियुनि ऐं धात जे टुकड़नि ते उन लिखत जूं 985 खां वधीक निशानियूं या हर्फ़ मिलिया आहिनि, जेकी अञा सूदो पढ़जी न सघिया आहिनि। जंहिं सबबि हिकु सदी गुज़रण बावजूदि इहा गुज़ारत सलिजी न सघी आहे त सिंधु सभ्यता जा वारस कहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदा हुया। सिंधु माथिरी जे माण्हुनि पिक्टोग्राफ रस्मुल ख़त ईजाद कई। इहा साॻी रस्मुल ख़त ओलह एशिया में हितां सिंध मां ई वई। इन रस्मुल ख़त खे ओलह एशिया में राज करण जो सहरो इराक़ी सक़ाफ़त जे वारसनि ते आहे, जिन जा पिण सिंधु माथिरी जे वारसनि खां वेझा ऐं घाटा लाॻापा मौजूदु हुया। सिंध में क़दीम आसारनि जी खोटराईअ खां अॻु माहिरनि वटि इहा राय मौजूदु हुई त तहरीर जो फ़न सभ खां पहिरियां दजला ऐं फ़रात वारनि ईजाद कयो। उन बैदि मिस्री तहज़ीब वारनि ऐं ॿियनि सिखियो। मोहन दड़े जे खोटराईअ खां अॻु माहिर इन राय जा हुआ त लिखण जो हुनुर 5,500 साल पहिरियां इराक़ जे शहर अरेक में ईजाद थियो। अरेक शहर जी खोटराई 1924 में जर्मन माहिरनि कराई ऐं उतां खेनि हिकु तस्वीरी तहरीर मिली, जेका 3500 क़िबल मसीह धारे मिटीअ जे हिकु तख़्ती ते लिखियल हुई। कुझु माहिरनि जो ख़्यालु आहे त इराक़ जी सुमेरी तहज़ीब जी लपी मोहन दड़े जे लपीअ जहिड़ी आहे। ॿिए तरफ़ एशिया माइनर जे तेल रेफ ऐं बोग्स कोइबा, जेका निहायत पुराणी हटाइट तहज़ीब मिली आहे, इहा उतां जी पुराणी हटाइट लपी सिंधु तहज़ीब ऐं सिंधु लपीअ जहिड़ी आहे। इजिप्ट मां सरपेट्रा खे उतां जी पहिरीं इंसानी आबादीअ जूं जेकी शयूं मिलियूं आहिनि ऐं जेका उन्हनि जी पुराणी लपी मिली आहे, साब सिंधु लपी सां काफ़ी हद ताईं मुशाहबत रखंदड़ आहे।
पैसिफिक समुंड जे नेकरनी ऐं एस्ट्रकियो मां थोरा साल अॻु हिकु हैरत अंगेज़ पुराणी लपी में लिखियल लेख मिलिया। इन लपीअ जी जांच कंदे मालूम थियो आहे त इहा सिंधू लपीअ जी धीउ हुई। ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जे प्रोफेसर डॉक्टर एस लैंगडन जहिड़े माहिर उन बाबति चयो आहे त मोहन जे दड़े जी तहज़ीब वारा माण्हू पुराणे ज़माने में पैसिफिक समुंड में आमदरफ़त कंदा हुआ ऐं इहा उन्हनि जी लपी ऐं तहज़ीब आहे जेका एस्ट्रकियो जे खंडरनि में मिली आहे। अमेरिका जे पुराणे रहाकुनि माया माण्हुनि जी लपी ऐं सिंधू लपीअ में काफ़ी हिकु जड़ाई आहे ऐं इन मां इहो चई सघिजे थो त पुराणी सिंधी लपी काफ़ी परे परे ताईं पखड़ी। सिंधू माथर जा माण्हू जेके बाद में अमेरिका में ॻाढ़ा हिंदुस्तानी सजण लॻा से सिंधू माथरी मां अमेरिका पहुता हुआ ऐं उते वञी पंहिंजी ॿोली ऐं लपीअ खे आम कयो आहे। सिंधू सभ्यता जे उरूज वारे दौर में केतिराई कबीला सिंध मां लड़पड़ाण करे ॿाहिरि विया। के कबीला पंजाब वारी वाट वठी उत्तर हिंदुस्तान में पखण लॻा त के वरी सरहद पार करे ईरान ऐं उन जे आसपास वारनि मुल्कनि में रहण लॻा। के कबीला समुंड रस्ते समेर बाबिल डेनवा ऐं फोनेशा वञी पहुता। कुझु माहिरनि मूजिबि फोनेशन या पणी लोक सिंधू माथरी जे रहवासियुनि जे बुनियाद मां हुया। हिननि यूरोपी ॿोलियुनि जी आयोटा पंहिंजी असुली की मूर्ति लपीअ में पैदा कई। हिंदुस्तान में वरी उन मूर्ति लपीअ मां ब्राह्मी रस्मुल ख़त पैदा थियो। इन ॻाल्हि ते हाणे ॿोलीअ जा माहिर मुतफ़िक़ आहिनि त समेर जी मूर्ति लपीअ जूं केतिरियूं निशानियूं सिंधी सूर तख़्तीअ जूं निशानियूं आहिनि जिन खे समेरनि महज़ पंहिंजी ॿोलीअ जा आवाज़ ॾेई लिखणु शुरू कयो। लीनार्ड ॿोली चवे थो त समेरियन माण्हू ओभर खां अची फिरात जे किनारे ते आबाद थिया। सुमेरियन तहज़ीब ते तहक़ीक़ कंदड़ अमेरिका जे मशहूर आर्कियालॉजिस्ट नोहा क्रेमर जो बि साॻियो ख़्यालु आहे। हीरोडट्स उन ख़्याल जो आहे त फोनेशन माण्हू एरीथेरियन समुंड यानी हिंदी समुंड जे किनारे खां ॿेड़ियुनि में चढ़ी आया हुआ। इंजील मुताबिक़ हज़रत नूह जो औलाद ओभर खां शिनार बेबलान पहुतो। इहे ओभर जा माण्हू सिंधू माथरी जा रहवासी हुआ छाकाणि त उन दौर में तहज़ीबी तरह सिंधू माथरीअ जी सक़ाफ़त ऐं तहज़ीब ओभर में साबित थी सघी आहे। इहे समूरा कबीला पंहिंजे असुलूकी ज़बान सूर तख़्ती मोहरनि ऐं लिखतुनि जे सूरत में पाण सां हितां खणी विया। वक़्तु गुज़रण सां इन्हनि निशानियुनि खे कतब आणे उन्हनि खे नयूं मानाऊं ऐं नवां उचार ॾेई नवां रस्मुल ख़त ईजाद कया विया। हट्टी ॿोली में त न रुॻो निशानियूं साॻियूं मिलनि थियूं पर ख़ुदि केतिरा अल्फाज़ बहू सिंधीअ जा मिलनि था जेके मोहन जे दड़े जे ज़माने जा आहिनि छाकाणि त हट्टी ॿोली मोहन जे दड़े जे ज़माने खां अटकल 2500 वरह पोइ जी आहे। पाण पंहिंजे ईंदड़ सिलसिले में सिंधू माथर जे लोकनि जी ॿोली बाबति तफ़सीली बहस कंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾींदा, महिरबानी। Thank you.